आसान तरीक़ो इन शब क़दर हासिल करण जो इहो आहे त हिकिड़ो माण्हू भला नथो सुजागी करे सघे, नौजवान जवानी आहे, दीवानी, निंड बीहे ई कान थी, चई चई बीठा आहियूं, उथार छोकिरनि खे त निमाज़ुनि ते कीअं था उथनि, उहे घर बातिनी वॾड़नि खे ख़बर हूंदी त कीअं इन्हनि खे उथारिबो आहे। त शब क़दर वारी फज़ीलत मिले उन लाइ सोमाणी निमाज़ जमात सां पढ़े, राति जो इशा वारी निमाज़, सोमाणी निमाज़ जमात सां पढ़े, फजर वारी निमाज़ जमात सां पढ़े। रमज़ान में त इहो ॾुखियो आहे ई कोन, छो त सिज सेरी करे थो, रोज़ो रखे थो, वरी पोयां जल्दी निमाज़ थी वञे। सोमाणी निमाज़ जमात सां पढ़ियईं त अधु राति इबादत जो सवाबु मिलियुसि, फजर निमाज़ जमात सां पढ़ियईं त सॼी राति इबादत जो सवाबु जो कंप्लीट थी वियो। इनखे शब क़दर मां हिसो मिलंदो, वंड मिलंदो। दोस्तो, असां अवां ते लाज़िम आहे त इहा कोशिशि कयूं, इन इबादत में पंहिंजो वक़्तु जेको आहे सो सर्फ कयूं ऐं इहा बक़िया ॾींहं जेके आहिनि इन में शब क़दर खे हासिलु करण जी कोशिशि कयूं, इन में सुस्ती न कयूं, कोताही न कयूं, पाण बि कयूं, पंहिंजनि बचड़नि खे बि इन तरफ़ रग़बत ॾियारियूं, पंहिंजे बचड़नि खे बि मस्जिद में वठी अचूं। इहा वरी सदाईं आऊं ॾसींदो आहियां, पर भेर ॾियण में बरकत आहे त ॿार पाण सां गॾु अचनि, निमाज़ ते वठी अचनि, पाण सां गॾु बीहारजनि। तंहिंजे करे उलमा खे बि आऊं अर्ज़ु कंदो रहंदो आहियां त जेकॾहिं पहिरीं सफ़ में बि कंहिंसां पंहिंजो पुटु भाइटियो पोइटो ॾोहिटो गॾु आहे त हुनखे पोइ हिते न कढो, इहो पीउ सां गॾु, चाचे सां, मामे सां, नाने सां गॾु बीहंदो त इहो हरकत न कंदो, वॾे सां पंहिंजे सां बीठो आहे त हरकत न कंदो, पर जे पोयां चोकड़ी बीहंदी त पोइ घोड़ कंदा, पर जे घोड़ कनि त बि जमात सगोरी खे दस्त बस्त अर्ज़ु कंदो आहियां, मौतबान अर्ज़ु कंदो आहियां, हुनखे दड़कार ॾियो। अॼु हुनखे तव्हां मस्जिद खां कढी था छॾियो, अॼु निमाज़ खां हिनखे तड़े था छॾियो, पोइ न ईंदा, पोइ पिया पछताईंदो, बा छोकिरो अचे ई कोन थो, किथां ईंदो, जॾहिं पढ़णु जहिड़ो तो छॾियुसि कोन, तो दड़का ॾेई कढी छॾियुसि, मौली साहिब तो इन ॿार खे दड़का ॾेई मस्जिद खां परे करे छॾियो, हाणे किथां ईंदो। पंहिंजे बचड़नि सां पाण सोबत रखूं, पाण संगत रखूं, पाण उन्हनि सां गॾु वठी हलूं, पंहिंजा दोस्त मिट माइट असां सां गॾु असांजा बचड़ा हुजनि त जीअं उहे ॾिसनि, उनजो उथणु वेहणु खाइणु पीअणु तॾहिं सिखंदो, वॾो सेखारींदो, पंहिंजो वॾो सेखारींदो, ॿियो सेखारे लाइ न सेखारे का पक कान्हे का, न त घटीअ में रोल जो थियो त पोइ छा थींदो। अजब आहे उन्हनि औरतुनि ते जेके सॼो ॾींहुं ॿार जहिड़ी रोडनि ते फिटो करे छॾे, अलाए कीअं घटियुनि में पोइ गारियूं सिखनि, गंद सिखनि, मंशियात, शराब, अलाए केतिरियूं गंदगियूं। हाणे साईं मोली साहिबु तावीज़ ॾे त छोकिरो सिधो थिए, तावीज़ सां छा कंदो, जॾहिं सम्झ वारी ॻाल्हि ई तो कएसि कोन, तावीज़ छा कंदो पुटु, तरबियत तव्हांजी पंहिंजी सही हुजे त तावीज़ जी कहिड़ी ज़रूरत आहे, तावीज़ को कहिड़ो असरु आहे, अहिड़ो को वॾो असरु त कोन्हे को, तावीज़ हाणे ॿधे छॾीसि, ॿी ॻाल्हि आहे, ॿियो त तावीज़ असांखे सम्झ में नथो अचे। दुआ आहे त अलाह ताला असांखे इन रमज़ान जे बक़िया ॾींहंनि जे क़दर जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं शब क़दर में इबादत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।